तूं वञी मानी त खणी आ देता हवा यार लगी पई आ सफा काॾे वञे थी छा हा न नथी वञे हा पक के शादीअ ते वेंदी हूंदी पर हाणे सम्झो न शादीअ ते बि नथी वञे पोइ लॻे थो बाज़ार वेंदी हूंदी ईअं त आहे मसलो छा आहे मूंसां मसलो कोई बि कोन्हे तूं जो एॾो माशाअल्लाह प्यार लॻी थी आहे एॾो सारो अॼु त ॾाढी वणे थी अलाह जो कसम तॾहिं थो चवां त काॾे वेंदी हूंदी हल ख़ैर तूं तयार थी आहे तुंहिंजी मर्ज़ी जीअं तुंहिंजी मर्ज़ी भले तयार थी पर इहो चङो जो ॾिसी कपिड़ा ई ख़राबु थिए हल ठीकु आहे इहो मुंहिंजे लाइ मानी करे खणी आवाज़ में बुख लॻी आहे मानी कोने बचाई हा इहा भलो हा छा थी मानी न बचाई छो नथी बचाई छो मानी मां बचाया ये जेका ता भाॼी वठी आया हो या कहिड़े खाते में वठी आया हो न इहो त छा था यार दर्द बणा जो हिकिड़ो कर हिते 6 महीना थिया 6 महीना पर ॻाल्हि त तूं ईअं थो करे ॼण 2 ॾींहं थिया अथसि मजाल तो वारो भाउ कमकार घरे करायसि थो समझाईंदो मां को मसलो कोन्हे सम्झी वेंदो आख़िर नेट सम्झी वेंदी तूं ईअं कर मूंखे बुख लॻी आहे कुझु त खणी आ हाँ शायद है ना अच्छी का गाल चाहिए 2 महीना 3 महीना 6 महीना का हेडा सारा पर तू जो भा जेको न खट खाई पेर नथो लाए देसे पर मानी कम को बस मुखे मानी बचानी इती कोने तोरो भा खट का लवणी कोन तो देसे माती जा समझाए पांजे भाव के मां समझाया हां समझाईंदो मां नथो समझी हेॾो सारो थियो आहे 24 कलाक रुगो रन जे 24 कलाक रुगो रन जो मुंह तो वेठो ॾिसी त समझाई कोन थो मां त सोई सलाह ॾे थी कुछ सिख पांजे भाउ खां छा सिखा बम ठाहिण जो तरीक़ो सिखांसि या बांटो आहे इहो सिखे पंहिंजी ज़ाल जी कीअं ख़िदमत थी आहे भला सॼो ॾींहुं वेठो पढ़ी थो ॾेसि ऐं ख़बर थी पाणी बि हथनि सां भरे थो ॾेसि तूं वरी मुंहिंजे मथे में ज़ोर ॾिना त सूर मुंहिंजे पवंदो मथे में न ॿुधा हिकॾहिं मूंखे पाणी जो गिलास भरे ॾिनई सॼो ॾींहुं वेठो माई जी ख़िदमत करे क़ुर जो कसम आहे न वॾो सियाणो आहे जलाटा जो परस्तर पर वॾो सियाणो आहे हाणे सम्झुसि त घर में कुझु बचे छो नथो तंहिंजो मतिलब त तुंहिंजी सीसीटीवी कैमरा हुननि ॿिन्ही जे मथां फिक्स थियल आहे हा वो हुनजी ख़िदमत थो करे त इहो हिन ॿिन्ही जो प्यार आहे न तूं चो थी सड़े हा पंहिंजे ड्रामे में चवंदा मूंखे यादि आहिनि ईअं कमु लही